अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। सांगड़ मां महेश महराज जी ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ आल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ जे सांगड़ ज़िले सदर राशिद हसन निज़ामाणीअ जी अॻवाणीअ में अवामी प्रेस क्लब सांगड़ अॻियां एहतजाज कंदे चयो त वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी स्कूल ऐं सेक्रेटरी कॉलेज खे अपील कयूं था त सिंध में लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जा बुनियादी स्केल खे 1 मां ग्रेड अप करे 7 स्केल ॾिनो वञे। लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे मिलंदड़ यूनिफॉर्म अलाउंस ॿियनि अलाउंस वांगुरु पघार में शामिल करे ॾिनो वञे। लोअर स्टाफ मुलाज़िमनि जी बायोमेट्रिक ऐं सियासी बुनियाद ते सबबि बंदि कयल पघारियूं खोलियूं वञनि। तालीम खाते जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे टाइम स्केल जो नोटिफिकेशन जल्द जारी करे ॾिनो वञे, जेको 25 फरवरी 2019 ते वॾे वज़ीर ऐं उन जे काबीना मंज़ूर कयो हो। लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे मिलंदड़ जूनियर स्केल 3% कोटा ते अमल कराए प्रमोशन कया वञनि। सेक्रेटरी मुलाज़िमनि खे मिलंदड़ यूटिलिटी अलाउंस तालीम खाते जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे पिणु ॾिनो वञे। लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे बायोमेट्रिक खां आजो कयो वञे। लोअर स्टाफ मुलाज़िमनि खां पंहिंजी पोस्ट जो कमु वरितो वञे। उन मौक़े ते हाजी सैफुल्ला ख़ान जतोई, गाज़ी ख़ान जतोई, अब्दुल वहाब जतोई, फ़कीर नूर मोहम्मद निज़ामाणी, साबिक़ सदर ज़ाहिद हुसैन निज़ामाणी, हसन निज़ामाणी समेत ॿियनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि चयो त लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अॼु सॼी सिंध ऐं ज़िले सांगड़ में लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि जो मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज रिकॉर्ड करायो वञे थो।